بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ो। पिंडाल वारा पढ़ो, जेके साम्हूं रोड ते बीठा हो वेठा हो गाॾियुनि ते इहे पढ़ो, जेके इन लाउड जे ज़रिए मुंहिंजे अमड़ ऐं भेण ॿुधनि पियूं, मां उन जी ख़िदमत में अर्ज़ु रखां थो सभु मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो। जेकर चाहियो था हिन आदलपुर खां असां गुनाहगारनि जो नालो अॼु राति मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े अतर ते खयो वञे, असांजे तरफ़ां मोहम्मद मुस्तफ़ा ते सलाम पहुचनि त पोइ दिलि जी मोहब्बत सां दुरूद पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जबलुन मथा झूपड़ा झूला कीअं झूलन, जबलुन मथा झूपड़ा झूला कीअं झूलन, जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन, से सदाई खुश रहने जन आसन लाथी अल्लाह मां। ओ जेकी अल्लाह लागन से दुखिया की न रहने, ओ जेकी अल्लाह लागन से दुखिया की न रहने, न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने, ओ न लालच दुनिया जी न को ॿियो ई था घुरने, से सदाई खुश रहने जन आसन लाथी अल्लाह मां। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइर बुजुर्ग, अवां जे हिन शहर आदलपुर जे अंदरि पहिरियों ई चक्कर असांजो अचणु थियो आहे पन्नो आकिल खां। असांजा बिरादरी मोहतरम मुजाहिद सज्जाद अहमद उन्नड़ उन जी दावत ते तव्हां सां गॾु थिया आहियूं ऐं उन सां जेके जुमला जमात जन उन जो पिंडाल ठाहियो, कन देगिन में हथ विझरायो, कंहिं सामान ॾिनो, कन जेको आहे सोचियो असां काशे नथा ॾेई सघूं, असां भला तुंहिंजे सामान में हथ विझराए तोसां मदद कयूं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जेतिरो कराइण वारे खे सवाब जेको उन जी मदद करे थो, रब उन खे बि ओतिरो सवाब ॾे थो। सवाब में कमी कंहिंजी बि नथी थिए, छो त अल्लाह जे दर तां सवाब मिले थो पियो। अल्लाह फरमाए थो जंहिंखे मां रब सवाब ॾिनो आहे इंशाअल्लाह तव्हांखे बि ओतिरो ई सवाब मिलंदो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइर बुजुर्गो, स्टेज ते असांजा मौजूद मौलाना सफ़ीउल्लाह चाचड़ साहब भी मौजूद आहिनि। पोयों असांजा सिंध ऐं बलूचिस्तान जा आलिम दीन हज़रत साईं सिराज अहमद अब्बासी साहब ॿियनि क़रीब स्टेज ते अचण वारा आहिनि। बस इंशाअल्लाह 20 मिनटनि जे अंदरि तव्हां असांजो हिक ॿिए सां साथ रहंदो त इंशाअल्लाह 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ु रखे सघंदुमि। जंहिंजो साथ रहंदो सभु दिलि जी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइर बुजुर्गो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
तवा असा के नबी मिलो मुफ्त में तवा असा पैसा भरिया से न पैसा भरिया से न मदीने मुनव्वर वया से न दीन जे लाइ पंध कयो से अल्लाह मोहम्मद मुस्तफा जो कलमो बि घर वेठे दिनो कुरान बि घर वेठे मिलो तवा असा के इज्जत बि मुसलमानन वारी घर वेठे मिली पो हैफा असा जी जिंदगी में जो असा मोहम्मद वारो तरीको छॾे विया हैफा मुसलमान तुजी जिंदगी में जो महबूब वारो तरीको न पियो वणे न मोहम्मद मुस्तफा वारो सुन्नत वारो रस्तो पियो वणे न उहा असा के नमाज पई वणे न असा के कुरान पियो वणे हैफा खुदा जो कसम मुसलमान तुजी जिंदगी ते तू कीअं जिंदगी पियो गुजारे अदा जेड़ा हो तेड़ा हो गुनाहगार हो बदकार हो चो मोहम्मद मुस्तफा जा उम्मती आया असा के उम्मीद है इंशाअल्लाह कब्र में भी शिफा थींदी मोहम्मद जे सदके आखिरत में भी शिफा थींदी मोहम्मद जे सदके इंशाअल्लाह जन्नत में भी वेंदासे चो मोहम्मद मुस्तफा जे सदके वेंदासे मोजा मोहतरम दोस्तों भारे बुजुर्गो अचो अचो त तवा सा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन सीरत ते बगालियों समझो मोजा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गो मोजो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे अंदर आया अल्लाह फरमायो सोना जिमा अल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जिमा अल्लाह सारी कायनात जो रब्बाया तो मोहम्मद बे सारी कायनात जो नबिया काथे लिखला खोल अल्लाह जो कुरान फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जंके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह ओ मुझा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गो जय आसमानन जो अल्लाह उन आसमानन जो मोहम्मद मुस्तफा नबी जय जमीनन जो अल्लाह मालिक उन जमीनन जो नबी मोहम्मद मुस्तफा जय जिन्नन जो अल्लाह उन जिन्नन जो नबी मोहम्मद मुस्तफा जय इंसानन जो अल्लाह उन इंसानन जो नबी मोहम्मद मुस्तफा जय जानवरन जो अल्लाह उन जानवरन जो नबी मोहम्मद जो मुस्तफा है दुनिया वारो तवा साण मोहम्मद जो तरीको छड़े वयासे यार अचो मोहम्मद मुस्तफा जी सीरत के समझो न सीरत मुस्तफा जे जलसे में अचण वारो रब्बे काबा जो कसम मक्के पाक जो शहर आए मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर को निकरी करे काबतुल्लाह दे नमाज जे लाइंदा बयान ओ दुनिया वारो मोहम्मद मुस्तफा जे मथो छा गुजरियो होंदो मुझे साईं कीअं जीअं तव्हां सां घर को निकरी वुज़ू करे मस्जिद ॾे वञो पिया मुझो साईं इं वजन पिया न न न न न ओ दुनिया वारो आदलपुर वारो मोहम्मद मुस्तफा घर को सिर्फ काबतुल्लाह ताईं वजन पिया गंदो मथो उछलियो पियो वञे कंडा मथो उछलिया पिया वञनि गंदो कख मथो उछलिया पिया वञनि अॼु तूं त ख़ुशीअ सां घरों वुज़ू करे मस्जिद ताईं पहुते उन सोने रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ ते त ॾिस मुझो साईं घर छॾे करे जॾहिं काबतुल्लाह में आया न ओ दुनिया वारो मुझे महबूब जे मथो गंदन जूं टोकरियूं चलायूं पियो वञनि हिकु ॾियारो गुज़रियो ॿियो ॾियारो गुज़रियो टियों ॾियारो गुज़रियो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथो गंद न आयो सहाबा को पुछा क्यों वा औरत काथे आ जेका मां मोहम्मद दे गंदो चलाइण वारी मुझे सहाबा जी जमात साईं के फरमायो सोना उहा औरत ख़बर पईया बीमार थी पईया वाह मुझा महबूब मां तुझी जिंदगी ते कुर्बान वञा मुझे साईं पुछा कई भला जेकॾहिं बीमार थी पिया त हलो गॾिजी करे उन जे दरवाज़े ते पुछण हलूं अचो तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो अॼु अबो बीमार पियो आहे को पुछण जे लाइ तयारु न आहे अम्मा बीमार पई आहे को अम्मा खां पुछण जे लाइ तयारु न आहे अॼु सॻो भाउ बीमार पियो आहे को पुछण जे लाइ तयारु न आहे ओ दुनिया वारो यार मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु रखां थो अल्लाह
अल्लाह जो वासो तव जी मोहम्मद मुस्तफा गैर मुस्लिम काफिरानी औरत मोहम्मद मुस्तफा जे मथों गंदो चलाण वारी मोहम्मद जो रस्तो रोक करण वारी मोहम्मद मुस्तफा उन जे दर ते अची पुछा करन पिया यार मां बाऊ बदी अर्ज रखां तो अल्लाह जो वास्तो थव यार अम्मा बीमार हुजे न अम्मा जे दर ते अची करे अम्मा जे पेरन न वेही अम्मा के पेरन ते जोर ॾेई करे अम्मा को हाल वाल वठंदा कयो अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा मां तो शर्म को बाहर रहे पई मां शहर मेरा पयो अम्मा मूंखे ख़बर पई आ त तू बीमार थी पई आ ओ दुनिया वारो जॾहिं अम्मा को पुछण ईंदो न अम्मा जी अधु बीमारी ख़त्म थी वेंदी जो मुंहिंजो बच्चो मां को परे रहण वारो अॼु मां को पुछा करण आयो आ अॼु चओ त इंशाअल्लाह अम्मा को तबियत ज़रूर पुछा कबी अबे को तबियत ज़रूर पुछा कबी दुनिया वारो तोखे केड़ी कदर आ अम्मा जो तोखे केड़ो कदर आ अबे जो पुछा कर उन्हनि खां जो सॼो ॾींहुं वेचारा गर्मी जी हालत में बुख में उन में गुज़ारे करे तोखे कपड़ा पाइण वारा अबो अम्मा तुझे लाइ सॼो ॾींहुं मज़दूरियूं करण वारा अबो अम्मा तुझे लाइ सॼो ॾींहुं बुख ते गुज़ारण वारा अबो अम्मा अरे हैफ़ा तुंहिंजी ज़िंदगीअ में उहा अम्मा तोखे नथी वणे अम्मा के कुराड़ी सड़ण वारा अम्मा के घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइण वारा अम्मा के धिका ॾियण वारा अम्मा के घर तो कढण वारा अरे हैफ़ा ओ दुनिया वारो तव्हांजे हाल ते मोहम्मद मुस्तफा परावन के पंहिंजो करण वारो तू वरी पंहिंजनि खे पराओ करण वारो अचो अॼु न जलसे में अचण वारो चओ त इंशाअल्लाह असां उन नबीअ जे तरीक़े ते हलंदासीं जंहिंजे लाइ अल्लाह जे क़ुरान फरमायो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा सब दिल जी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह वाह मोजा पाक नबी इमाम लंबिया मां तुझी जिंदगी तो कुर्बान वञा जॾहिं दरवाज़े ते पहुचंदा वया दरवाज़ो खड़कंदो वयो नड़ी न्याणी भॼंदी आई अम्मा अम्मा अॼु दर ते मोहम्मद मुस्तफा अची वयो आहे अम्मा जंहिंजे मथां तूं गंदो चलाइण वारी अम्मा जंहिंजो तूं रस्तो रोक करण वारी ओ दुनिया वारो उहा नड़ी न्याणी अम्मा खे जे ॿुधायो त अम्मा रोई वेठी फरमाए दर न खोली जाए मोहम्मद मां को बदलो वठंदो वाह मोहम्मद मां तुझी जिंदगी ते कुर्बान वञा मुझे महबूब रोई करे अखियुनि मां पाणी हारे फरमायो अम्मा न न न न मां मोहम्मद ज़ालिम न आहियां मां मोहम्मद जाबिर न आहियां मां मोहम्मद बदलो न वठंदो में वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझे महबूब फरमायो मां बदलो न वठंदुमि दर खुली मुझो महबूब आयो हाणे मुझो महबूब इएं वेठा ने जो को पंहिंजी अम्मा सां गॾु वे इएं मुझो महबूब उन सां गॾु वेही करे फरमांदा अम्मा तू मुझे मथों गंदो चलाइण वारी अम्मा मां मोहम्मद के तकलीफ़ूं ॾियण वारी अम्मा मां मोहम्मद जा रस्ता रोकण वारी अम्मा मां मोहम्मद बदलो न वठण आयो आहियां अम्मा मां मोहम्मद तोखे ॾिसां थो तुंहिंजे ज़िंदगी जा आख़िरी पसाने अम्मा तूं सां लाॾाणो कयूं पई वञे अम्मा मां मोहम्मद जे शहर मके जी रहण वारी अम्मा मुंहिंजे पाड़े जे रहण वारी ओ अम्मा अॼु तूं दुनिया छॾियूं पई वञे अम्मा मां चवां पियो जेकर तूं अॼु मां सां गॾु मके में रहण वारी मुंहिंजे पाड़े में रहण वारी मुंहिंजी दिलि चाहे थी त जन्नत में मां मोहम्मद जो तोखे शल पाड़ो नसीब थिए वाह मुझा मोहम्मद मां तुझी जिंदगी तो कुर्बान वञा अड़े धिका ॾियण वारा पंहिंजनि खे पराओ करण वारा हो अॼु मां पाऊं ॿधी अर्ज़ रखां थो यार अल्लाह जो वास्तो अथव भाइरनि खे परे न कयो अबे खे परे न कयो अम्मा खे परे न कयो हिक ॿिए खे धिका न ॾियो मामे सां न परे थी चाचे खां परे न थी यार तूं केॾी ज़िंदगी गुज़ारींदे यार तुंहिंजो जनाज़ो घरों निकिरंदो यार जनाज़े जे टाइम ते तुंहिंजे मथां रोअण वारा इहे तुंहिंजा भाइर
हूंदा जेके तुझे रोण वारा तोखे कुल्लो ॾेई खण वारा बे भाइर हूंदा ओ दुनिया वारो यो अबो हूंदो जेको तुझे मथां रोण वारो या अम्मा हूंदी जेकी तुझे मथां पार कढी रोण वारी तोखे दुनिया जे अंदर हर को चवंदो यार चंद्रो थियो जो भलो थियो हलियो वियो असांजी जान छुटी वरी बे भाइर थी रोई तोखे याद कंदा तोखे अबो याद कंदो तोखे अम्मा जीजल याद कंदी अॼु न आदलपुर जे जलसे में अचण वारो चओ त इंशाअल्लाह अबे अम्मा सां ईअं हलबो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा मक्के जी काफ़िरानी औरत सां हलिया नारे तकबीर शाने मुस्तफ़ा मकामे मुस्तफ़ा अज़मते सहाबा नारे तकबीर ओ दुनिया वारो अल्लाह जो वासु दव अल्लाह जो वासु दव यार जिंदगी जा बटे ॾियारा काई खबर काने कदे असांजो जनाजो घर मां निकिरे थो काई खबर काने असांजो जनाजो ले काथे थे अले असांखे कफन नसीब थे अले कोन थे अले असांखे जनाजो पढ़ नसीब थे अले न थे यार मां बाहूं बदी रखां थो मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत हली करे सार पंहिंजी जिंदगी के ठीक कयो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई करे फरमायो अम्मा मां हर शइ छॾी उहा औरत बि रोई करे अखियुनि मां पाणी हारे चवेंदी सोना जे तुझो इहो अखलाक आ त हथड़ो ओरे कर मां मोहम्मद तुझे हथ ते बैयत करे सोना कलमो पढ़ी मां बि तुझी सॼी जिंदगी गुलामियानी थी रहा आखिरी ॻाल्हि तव तवज्जो कयो मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿारहें बुज़ुर्गो मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में जड़े नबूवत मिली या ताजी ताजी नबूवत मिली या मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चर्चो मक्के में हले पियो उहा औरत जेका मक्के मां मक्को छॾियूं पई वञे सामान ॿधियूं करे बीठी आ जॾहिं रस्ते ते चवे थी मांखे सामान खणायो ओ दुनिया वारो को बि सामान खणण जे लाइ तयार कोन्हे मुंहिंजे महबूब हुन जे सामान मथे ते रखी करे खयो आ अॼु पंहिंजनि जा ॿार नथो खणे अॼु भाइरनि जा ॿार नथो खणे अॼु अम्मा जो ॿार नथो खणे नंढे हूंदे चवंदो अम्मा मुंहिंजी आ अबू मुंहिंजो आ भाकुर पाए चए पियो मुंहिंजो आ अॼु वॾा थिया चवंदा अबू मुंहिंजो न आहे ॿियनि भाइरनि जो आहे वञी ॿिया पालनि अम्मा ॿियनि जी आहे वञी ॿिया पालनि मां न पालींदुमि हो दुनिया वारो रब्बे काबा जो कसम आहे अल्लाह तव्हांजे रोण खे क़बूल करे अल्लाह तव्हांजे गोड़नि खे क़बूल करे अल्लाह तव्हांजे अखियुनि मां निकतल गोड़ा शल पंहिंजे बारगाह में क़बूल करे दुनिया वारो जॾहिं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामान खणायो आहे जंहिं जॻह ते पहुता हाणे मुंहिंजे महबूब खे गारियूं ॾींदी वई घटि वधि ॻाल्हाईंदी वई मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामान रखियो पोइ ते मोटिया तवज्जो कयो ॻाल्हि ख़तम कयो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को नालो पुछे मुंहिंजे महबूब फरमायो अम्मा मां मोहम्मद उन जंहिंजे करे तूं मक्को छॾियो आहे मां मोहम्मद उहो आहे ईअं जे चए त औरत हथोणी चवे थी मां बे बद अखलाकी जी हद कई आहे सोना तूं बे अखलाक जी हद करे छॾी आहे अॼु चओ त इंशाअल्लाह मोहम्मद जो तरीक़ो हलंदासीं कहिड़ा कहिड़ा हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह मोहम्मद जो तरीक़ो हलंदासीं अल्लाह तव्हांजो वेहण तव्हांजो ॿुधण असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए मुंहिंजा मोहतरम दोस्तो जेके भाउ सजाद प्रोग्राम रखियो आहे न रिवायात में अचे थो हिकिड़े माण्हू खे अल्लाह जन्नत में दाख़िल कयो पोइ पुटनि पुछियोसि अबा तो में अफ़ाल त कोन हो तूं अॼु कीअं जन्नत में पोइ हुन पोड़े शख़्स चयनि पुट त पंहिंजे पाड़े में जेको जलसो थियो न उन जलसे में हिकिड़ो आलिम सगुरो आयो न वाइज़ जे कयईं त मां सॼी उमिरि रुनो न तव्हां ख़बर आहे न निमाज़ पढ़ी हुयमि न क़ुर न रुनो हुयमि उन आलिम सगुर जो वाइज़ ॿुधी मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो अल्लाह फरमायो उहो ॾींहुं यादि कॾहिं बि मां रब जे दर ते ररनो है तूं आलिम जो वाइज़ ॿुधी तुंहिंजे अखियुनि मां पाणी निकिरी आयो मां अल्लाह तुंहिंजे अखियुनि मां पाणी निकतल जे करे माफ़ करे जन्नत जो वारिस बणाया दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाई अल्लाह तव्हांजो वेहण असांजो ॿुधण तव्हांजो ॿुधण रब शल पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जेके मां लफ़्ज़ चया अल्लाह शल पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।